किया तमाम बेहतरीन वे हेडों में जेका हर आयल टीम वो असाई अमाला जी तवा कभी ताड़ी भाई टीम वो उस्ताद लाए जोरदार ताड़ियों हाई स्कूल साईं अमानुल्लाह साहब ऐं माना तो SHO असांजो लयारीअ जो मौजूद आहे उन जी मौजूदगीअ में इनामनि जी विरासत थींदी फर्स्ट ओवरऑल ॻाल्हि असां ॾाढो फ़ख़्र सां महसूस था कयूं ऐं ख़ुशीअ सां ऐलान था कयूं त असां वटि हिकिड़ो पसमानदा इलाइक़े जो पसमानदा छोकिरो जे असांखे मैन ऑफ मैच जे तरफ़ छिके करे पंहिंजे तरफ़ इहा हिकिड़ी ट्रॉफी छिके वियो आहे लिहाज़ा मैन ऑफ मैच जो एज़ाज़ वञे थो पियो हिन नंढड़े जो शाहरुख अली स्कोर 4 गुड ताड़ियों ताड़ियों तमाम सोए मैच जेका खटिया कप्तान केरा ता जो गुलाम वालिया प्राइमरी स्कूल बांड लाल खान जे कप्तान के हिन वक्त असा जे इलाके जो SHO ऐं हिन असा जे इलाके जे हेडमास्टर साईं अमानुल्लाह साहब बिन्हिनि जी ताड़ी में कप्तान के गुजारिश कंदासे हाणे असां गुजारिश कंदासे असांजो सीनियर साहबी सीनियर जर्नलिस्ट असांजो दिलनि जो धड़कन दिलनि ते राज करण वारो साहबी जे असांखे हाराइण में वॾी कोशिश करे असांखे ठगी ऐं टिड़कीअ सां हाराए छॾियो लिहाज़ा मां गुज़ारिश कंदुमि उनखे त असांजे इलाइक़े जे मौजूद सूबेदार ईमानदार बाकिरदार तमामु बहितरीन सूबेदार खे टोपी पाराई वञे साईं जे लाइ जोरदार ताड़ियों जो चंगो जे असांखे इन मानाए ते स्कूल में कम करण जे लाइ हिम्मत भरियो नज़र आयो लिहाज़ा इलाइक़े जे सूबेदार खे अर्ज़ु रखंदुमि त उहा टोपी उन साईं खे पाराई वञे तो मां चवणु चाहींदुमि नंढड़नि खे त पंहिंजी महिनत कनि ऐं पंहिंजे तालीम ते ध्यानु ॾियनि छो जो तालीम खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं जेको आहे तालीम हासिलु कंदा त पंहिंजे मुआशरे में सुठो मक़ाम ते पहुचंदा पंहिंजी इज़त पालींदा मुंहिंजी गुज़ारिश कंदुमि नंढड़नि खे चवंदुमि त इहो पंहिंजे तालीम ते वधि में वधि ध्यानु ॾियनि बाक़ी जेको आहे असां इंशाअल्लाह मां इंचार्ज जानी बुर्ड़ा आहियां इंशाअल्लाह पंहिंजी महिनत कयूं था पिया राति ॾींहुं इंशाअल्लाह कंट्रोल आहे हर चीज़ ते असां अमन अमान बरक़रार रखंदासीं ऐं हितां जे आवाम जे जान माल जी हिफ़ाज़त कंदासीं इहो आख़िर में असां लयारी हाई स्कूल जे हेडमास्टर खे गुज़ारिश कंदासीं
तबल्लब्ज़ तमाम बेहतरीन सोने अंदाज जो सोने किरदार जो मालिक साईं अमानुल्लाह साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बांडलाल खान जो हेडमास्टर साईं अदनान शाह, साईं समर अब्बास, साईं मोहरम अली हतार साहब, साईं किफ़ायत अली कांदड़ो साहब तव्हांजे स्कूल जो चेयरमैन, ऐं ॿिन्ही स्कूलनि जूं जेके टीमूं ऐं ॿिया दोस्त पढ़ंदड़ सभिनी खे अस्सलामु अलैकुम। तव्हां ऐं साईं समर अब्बास जे महिनतुनि सां, साईं अदनान शाह जे महिनत सां ऐं प्राइमरी स्कूल लयारी जे उस्तादनि जे महिनतुनि सां हीउ जेको रंगारंगी प्रोग्राम रचियो वियो, इहो तव्हां सभिनी खे मुबारकबाद। जो इहो हिकिड़ो जस हुजे जो नंढे ॻोठ में हिकिड़ी माना नई हिकिड़ी ईअं सम्झो की पाणीअ में ॼण पथर उछलाए वियो आहे ऐं सभिनी दोस्तनि जी तमामु बहितरीनु कारकर्दगी आहे। त हिन फिटल स्कूल खे साईं जन माना सुहिणे नमूने नज़र अचे थो त लाज़मी वाक़ई इलाही सारी महिनत थियल आहे ऐं तव्हां सभिनी जी एतिरी मौजूदगी इहो सभिनी असां लाइ उत्साह आहे जो इहो हिकिड़ो जेको बहितरीनु प्रोग्राम रांदियुनि जो प्रोग्राम जेको तव्हां रचियो वियो, इहो तमामु जेको आहे साराह जोॻो आहे। ऐं रांदियूं हिकिड़ो असांजे मुआशरे जो तमामु बहितरीनु हिसो आहिनि ऐं तालीम जो बि तमामु घणो अहम हिसो आहिनि ऐं तालीम सां इन तव्हांजी रांदि सां ई तव्हांजो जेको जिस्म आहे ऐं जेको ज़हन आहे उहो तमामु शादाब रहंदो आहे ऐं हिकिड़ो बहितरीनु तव्हांजो जेको आहे सिहतमंद जिस्म ई सभिनी शयुनि खे बहितरीनु अॻुवाणी करे सघे थो। तव्हां सभिनी जी हिन इलाइक़े वारनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त ॾिसो स्कूल में अदी नफ़ीसा शाह साहिबा जी महिरबानीअ सां हिन स्कूल खे तवजो ॾिनी वई आहे, चेयरूं ॾिनियूं आहिनि, थैंक्स ऐं सलाम। उन खां अलावा असांजी गुज़ारिश ऐं डिमांड आहे त कम अज़ कम हिन स्कूल खे 3 टीचर ॾिना वञनि, हिकु प्यून ॾिनो वञे ताकी स्कूल खे संभालनि। हाणे इहो उस्ताद जी ज़िमेदारी न आहे त उस्ताद चौकीदारी बि करे, उस्ताद ॿार बि संभाले, उस्ताद डेस्कूं बि ठाहे, न बल्कि इहो चौकीदार जो ज़िम्मो आहे। ऐं DO सेकेंडरी, DO प्राइमरी, सेक्रेटरी एजुकेशन अदी नफ़ीसा शाह जन खे गुज़ारिश कंदुमि त जीअं हिन स्कूल ते मां तवजो ॾिनी आहे फोकस करे असांखे हिकु प्यून ऐं 3 टीचर्स ॾिना वञनि ऐं असांखे शुक्रिया अदा करण जो मौक़ो फराहम कयो वञे। सीनियर साहब बि SMC जे चेयरमैन ऐं उन खां पोइ थैंक्सफुली असांजो चौंकी इंचार्ज हतार साहब, हेडमास्टर लयारी सैयद अदनान शाह जो भाउ, असांजो नौजवान पुलिस वारो, असांजो नौजवान उस्ताद बाहिम्मत बाक़यादत इरशाद हुसैन साहब ऐं नौजवान तमामु हिम्मत भरिया जेके आया उन्हनि जो शुक्रियो अदा थैंक्सफुली। आख़िर में उमेद कंदासीं त असां इहे इवेंट्स हर महीने ॿिए महीने कराईंदा रहंदासीं ऐं चेयरमैन साहब जन खे तमामु बहितरीनु ख़ुशि आमदीद। साईं चेयरमैन साहब छा चवणा बाबा? साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी दोस्तनि खे सलाम हुजे मुंहिंजो ऐं मां तमामु थोराइतो ऐं मानाइतो आहियां साईं सैयद अदनान शाह बादशाह जो। हे असांजे स्कूल जो बेस्ट टीचर आहे ऐं तमामु महिनत थो करे। साईं असांजो लोकल कम्यूनिटीअ जो टीचर आहे ऐं असांजो ख़ासि हिन ॻोठ जो आहे। हिन ॻोठ जे स्कूल में पढ़ी हितां निकितो आहे ऐं असां हुनजा थोराइता आहियूं। साईं जन महिनत कनि था, अलाह कंदो अॻिते बि महिनत कंदा। ऐं ॿियो असां जिन दोस्तनि ही प्रोग्राम करायो आहे ऐं उस्ताद समर अब्बास साहब आहे ऐं साईं किफ़ायत अली कांदड़ो साहब आहे ऐं साईं उस्ताद अमानुल्लाह कांदड़ो साहब आहे ऐं ॿियो असांजो ही तमामु बेस्ट ऑफिसर आहे PS जानी बुल्ला हतार साहब, महरम अली हतार साहब। ऐं हिन तमामु असांखे हिकिड़ी ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि कई आहे त इनशाला असां हिन ॻोठनि में ऐं ओस पास में जेका बि बदअमनी वधी रही आहे ऐं ला जे ख़िलाफ़ु इनशाला असां उन के ख़िलाफ़ु क़दम खणंदासीं ऐं ॻोठाणनि खे सुकून फराहम कयो वेंदो। इहो असां हिन जा थोराइता आहियूं, एहसानमंद आहियूं ऐं असां आला उहिदेदारनि खे अपील था कयूं, ख़ासि करे IG सिंध ऐं DIG सखर खे ऐं तमामु ऑफिसरनि साहिबान खे SSP SP खैरपुर साहिबान खे त वॾी महिरबानी अहिड़ा ऑफिसर बाला ऑफिसर इलाइक़नि में मोकिले करे ऐं उते अमन जेको आहे सो बरक़रार रखियो वञे। आख़िर में मां लफ़्ज़ चई छोड़ना पंहिंजी जॻह वठंदुसि। मां सभिनी दोस्तनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं। असां मुक़ामी हिन ॻोठ जा आहियूं, हिन स्कूल में पढ़ी
असां हींअर MA करे हिन स्कूल मां निकिरी करे MA जी तालीम कई आहे ऐं इंशाअल्लाह हिननि दोस्तनि खे बि मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त नंढड़ा जेके बि दोस्त आहिनि तालीम ॾे वधि में वधि ध्यानु ॾियनि ऐं असां उन्हनि जा पेरेंट्स आहियूं असांजो बि हक़ु आहे त इन्हनि सभिनी खे बाक़ाइदे रेगुलर स्कूल मोकिलियूं ऐं इंशाअल्लाह उस्तादनि सां तावन करण में असां बि भरपूर साथ ॾियूं असांजो फ़राइज़ आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश आहे तव्हां दोस्तनि सभिनी जा थोरा हितां आहियो लख थोरा भाऊ बशीर अहमद साहब हुया बि असांजो कांधड़ो साईं साफ़ी आहे ऐं साईं सभु जेके बि दोस्त कई आया लख एहसान लख थोरा साईं समर अब्बास साहब जन जा बि थोरा हितां आहियूं जिन वॾी हेॾी असांजी कॉमेडी फ़राहम कई आहे तव्हांजे अॻियां ऐं अदी नफ़ीसा जन जा सभिनी जा मंज़ूर हुसैन साहब वारनि जा सभिनी जा साईं असां थोरा हितां अलाह साईं सभ खे आबाद ऐं ख़ुशि रखे अस्सलाम वालेकुम। जनाब चेयरमैन साहब तव्हां इन मौक़े ते कुझु चवणु चाहियो था? जनाब चेयरमैन तव्हां मुतमिन केतिरा आहियो मिसाल उस्तादनि जो मुतालबो कयो साईं सदाई करी मथे संद सुकार साईं रब सतार आलम सब आबाद करी भली महफ़िल भला माण्हू भली आया अखियूं जिन लाइ हुयूं आतियूं से सजण कही आया भली आया। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां वरी बि इंतहाई दिलि जे गहराइण सां असांजा मोज़ीन क़ाबिल एतिराम असांजे लयारी हाई स्कूल जो हेडमास्टर साहब उस्ताद अमानला कांदरो साहब जन ऐं PS जानी बुढ़ा साईं मोहरम अली हतार साहब जन ऐं असांजा जेको आहे सो मौसम उस्ताद साईं समर अब्बास जकी साहब जन ऐं जेके ही असांजा मानाइता दोस्त बीठा आहिनि ऐं ख़ुशूसन साईं बशीर हुसैन कांदरो साहब ऐं गुलाम नबी द्रोही साहब जन जा मां जेको आहे सो दिलि सां शुक्रिया अदा थो कयां त जिन हिन पंहिंजे जेको आहे सो अहिड़े दौर में पंहिंजो हिकिड़ो क़ीमती टाइम ॾिनो ऐं साईं जन जा लखे करोड़ अहसान जिन असांजे हिन महफ़िल में अची करे असांजो मान मथां कयो ऐं हिन ॿारनि में जेको आहे सो हिकिड़ी अवेयरनेस पैदा करण जो जेको आहे सो मौक़ो ॾिनो। मां सभिनी जे लाइ जेको आहे सो लख लख भेरा शुक्रिया अदा थो कयां। महिरबानियूं तव्हांजूं लख लाख। ऐं उनखे अलावा मां साईं जन खे इहा गुज़ारिश कंदुसि त असांजा ई मोज़िज़ चौकी इंचार्ज हिन जा थाणे जा इंचार्ज साहिबान जेके आहिनि असां इन्हनि खे अदब जा हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं त हिते माहौल जे हिसाब सां इहा असांखे ॾाढी हिकिड़ी तकलीफ़ आहे त असांजे ॿारनि जो जेको हिन महिल माहौल आहे सो ॾाढो हिकिड़ो ग़लति राह ते पियो वञे पर अल्हम्दुलिल्लाह इहे साईं जन संभालींदा ही असांजा मौज़ीन हिन माहौल खे संभालियो आहे। हिते स्नोकर जी असांखे ॾाढी हिकिड़ी तकलीफ़ आहे त उनजे लाइ असां उमेदु था कयूं त इंशाअल्लाह इहो साईं जन माना जेको आहे सो अनक़रीब इन शइ खे भले कंहिंजी बि आहे केर बि हिन जा ज़िम्मेवार साईं बग़ैर उनजे जेको आहे सो असर रसूख़ बग़ैर कंहिं हुन ॻाल्हि जे जेको आहे सो साईं जन हुनजे लाइ सुठो एक्शन खणंदा ऐं इहे शयूं बंदि कराईंदा ऐं ॿारनि जूं दुआऊं खणंदा जेको आहे। आमीन आमीन आमीन। ऐं उनखां अलावा मां पंहिंजे हद जे MLA असांजी क़ाबिल एतिराम अदी नफ़ीसा शाह साहिबा जन खे ऐं असां मंज़ूर हुसैन वसाण साहब जन खे मनोहर अली वसाण साहब जन खे सभिनी खां मां इहा ऐं DO एजुकेशन सेक्रेटरी एजुकेशन चीफ सेक्रेटरी साहब CM साहब जन खे सभिनी खे हिकिड़ी बादब गुज़ारिश कंदुसि ख़ुदा जे वास्ते हीअ असांजे स्कूल जा हाल आहिनि हीअ असांजे बिल्डिंग आहे स्कूल जी जेको आहे सो अगरि तव्हां ॾिसो त हिकिड़ो भयानक मंज़र आहे जेको आहे सो जिते असांजा ॿार तालीम पिया था कराइनि जेको आहे सो उनजे लाइ मूं पंहिंजे सभिनी सीनियर अफ़सरान खे इहा गुज़ारिश कंदुसि ऐं बिलख़ुसूस अदी नफ़ीसा शाह साहिबा जन खे अदब जा हथ ॿधी करे हिननि मासूमनि जे तवसुस सां ऐं हिन बिरादरी जे मोज़ीन क़ाबिल एतिराम हिननि जे तवसुस सां त असां ते अहसान कयो असां ते महिरबानी कयो असांखे स्कूल जी बिल्डिंग ऐं हिते कम से कम 3 टीचर्स हुजनि को चौकीदार हुजे को पटियाल हुजे कंहिं बि क़िस्म जी का हिते फैसिलिटी कान्हे का ॿारनि खे वधीक ई हाल तव्हां ॾिसो पिया उस्ताद वीचारो आहे पंहिंजे सिर पाण बीठो थो ड्रब गुॾे उस्ताद ड्रब गुॾे उस्ताद ॿारनि खे ॾिसे उस्ताद हिननि में का अवेयरनेस पैदा करे उस्ताद छा करे जेको आहे सो उन जे लाइ अदी नफ़ीसा शाह साहिबा खे अदब जा हथ ॿधी गुज़ारिश था कयूं त महिरबानी कयो ही तव्हांजा स्कूल आहिनि ऐं तव्हां असांजा वॾा आहियो ऐं हद जा MLA आहियो तव्हां हिन ते जेको आहे सो सुठो हिकिड़ो एक्शन खणो ऐं असांखे स्कूल जी बिल्डिंग बि ॾियो ऐं उस्तादनि जी बि जेको आहे सो जेका कमी आहे जेका खोट आहे उहा हिते पूरी करे ॾिनी वञे। लख लाइ वॾियूं महिरबानी।